साल जी पुॼाणी असांजी प्यारी ज़िंदगी मां हिकु साल घटिजी वियो। 360 ॾींहं गुज़री विया, रातियूं गुज़री वयूं, हफ़्ता गुज़रिया, महीना गुज़रिया, नेठि साल अची पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। अचो अचो त पंहिंजे मन में झाती पाए ॾिसूं त असांजो ही साल कीअं गुज़रियो। अगरि नेकिन में गुज़रियो त शुक्र कयूं, पर जे गुनाहनि में गुज़रियो त अल्लाह अॻियां आज़ी करे माफ़ी वठूं। कुझु गौर कयो, तव्हांजो हर ॾींहुं महीने खे घटाए रहियो आहे, महीनो साल खे काटे रहियो आहे, साल उमिरि खे घटाए रहियो आहे। ज़िंदगी मौत ॾांहुं धिके रही आहे, उमिरि अजल ॾांहुं डोड़ी रही आहे। इज़राइल अव्हांजे आसे पासे घुमी रहियो आहे। मौत जा ऐलान अची रहिया आहिनि। मर्द ऐं मायूं, ॿार ऐं ॿुढा, ग़रीब ऐं अमीर, पीर ऐं फ़क़ीर काफ़िला कायूं पिया वञनि। हर तरफ़ लॾ पलाण लॻी पई आहे। हर कोई इन ख़ुशीअ सां निहारींदो। इहा ख़बर त न आहे त आसमान जे किनारे उहा तलवार नज़र अचे थी जेका असांजी उमिरि खे कपे ऐं कोरे रही आहे। महीनो पूरो थियो, साल पूरो थियो, ज़िंदगीअ जो हिकिड़ो बाब पूरो थियो।